प्रोग्राम सुनण वखां में अवांखे ॿीहर ख़ुश आमदीद ऐं भली कार मामा सां गॾु मौजूदु साकिब अबड़ो ऐं कशिश टेलीविजन जे हिन हफ़्तेवार प्रोग्राम में असां अव्हांजे लाइ पेश कंदा आहियूं उहे सिंधी शहरो शाइरीअ मां सिलसिला खे तव्हां हिन प्रोग्राम में न सिर्फ़ु पंहिंजी मोहबतुनि खे उहे जेके फेसबुक ते तव्हां असां लाइ रक़म कयो पिया मगर गॾो गॾु टेलीफोन कॉल्स जे ज़रिए तव्हां असां सां गॾु प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो। अॼु मुंहिंजी इंतिहाई ख़ुशनसीबी ऐं मां ख़ुशि पाण खे जो अॼु सिंधी अदब मां हिकु अहिड़ो नालो जेको यकीनी तौर ते केतिरनि ई असां जहिड़नि नवनि लिखण जे जेके शौक़ीन आहिनि जेके इल्मु अदब जी हिन शमअ खे ॿारण जा मुतलाशी आहिनि त इहा शमअ मुनवर करे ऐं रोशन करे उन माहौल खे जंहिं माहौल में बज़ाहिर ॿूसट ऊंदाही ऐं अकेलाइप नज़र अचे थी जिते उदासी ऐं मायूसीअ जा ककर कुझु वधीक छायल आहिनि। असांजी ख़ुशकिस्मती जो सिंधी अदब मां हिकु अहिड़ो शौर आफ़ाक़ जो नालो अज़ीम शान शाइर सिंधी अदब में सिंधी ग़ज़ल जी ओसर जे हवाले सां हिन नाले पंहिंजो तमामु घणो नालो कमायो आहे। साईं अॼु असां सां गॾु बज़रिए टेलीफोन कॉल प्रोग्राम में मौजूदु आहिनि। बजाए हिन जे जो असां उन्हनि खे हिन प्रोग्राम में दावत ॾेई सघूं जो पाण ॿुधाइनि था त बिस्तर अलालत ते आहिनि। असां उन्हनि जी सिहतयाबी जे लाइ बि तमामु घणा दुआगू आहियूं दिलि सां, लेकिन वॾी महिरबानी हुई असां सां गॾु पंहिंजी उन क़ीमती घड़ियुनि खे कुझु कढी असां सां गॾु प्रोग्राम में शामिलु आहिनि। सिंधियो नाले वारो शाइर मोहतरम साईं राशिद मोराई साहिबु। साईं भली करे आया, अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आहियो? तबियत कीअं आहे अव्हां जी? अलाह साईं तव्हांखे सिहतयाबी ॾे असां जूं असांजे तमामु तौर सुन वठा जे हिन साथ में मौजूदु सभिनी समातुनि जूं अव्हां जे लाइ दुआऊं आहिनि। साईं अॼु मौज़ू कुझु अहिड़ो छिड़ियो आहे प्रोग्राम में जिते अव्हां जी रहनुमाईअ जा असीं तालिब आहियूं ऐं जेकॾहिं अव्हां अॼु जी शाइरी ऐं उन पंहिंजे शुरूआती अवाइली दौर जी शाइरीअ जी थोरी भेट असांखे मुख़्तसिर लफ़्ज़नि में ॿुधाए ऐं सम्झाए सघो त हीअ जेके मायूसीअ जा ककर असीं आम तौर ते पंहिंजे वॾनि शाइरनि जी तनक़ीद में ॿुधूं ॾिसूं पढ़ूं था ऐं जेको तजज़ियो ॿुधूं था, छा इहो दुरुस्त आहे? अव्हां जो तजुर्बो छा थो ॿुधाए? हालतुनि जो शाइरीअ ते असर थो थिए। ठीकु आहे साईं। असां जंहिं वक़्त में शाइरी कई त सिंध जूं हालतूं अहिड़ियूं गंभीर न हुयूं, एतिरी परेशानी मायूसी कान हुई। ठीकु। अॼु जूं हालतूं तमामु ख़राब थी हुन चौधारी मायूसी आहे, तंहिंजे करे शाइरीअ ते बि उहो असर पवे थो। सीनियर जूनियर खे पढ़नि कोन था ऐं जूनियर्स बि पाण खे हरू भरू वॾो सम्झी कुझु इन ख़्याल में अची विया आहिनि त असां बि सीनियर्स खे अहमियत न ॾियूं। हालांकि प्राइमरी उस्ताद वटि जेकॾहिं न पढ़बो त न इंजीनियर थीबो, न डॉक्टर थीबो, न प्रोफेसर थी सघिबो। प्राइमरी उस्ताद वटि अलाफ़े जो सबक़ वठिणो पवंदो, तॾहिं पंहिंजी तरक़ी थींदी। ऐं हलाली शागिर्द जो कमु आहे त केॾो बि वॾो माण्हू थी वञे पर हुन प्राइमरी उस्ताद जो शुक्रगुज़ार रहे ऐं हुनजी इज़त करे, छो त हू जेकॾहिं प्राइमरी हुनखे न पढ़ाया त हू वधीक वधी न सघे हा। तंहिंजे करे असांखे इहा जेका पीढ़ी छोटी थी थिए इन खे ख़तमु करणु घुरिजे। सीनियर्स खे जूनियर्स खे बाक़ाइदे पढ़णु घुरिजे ऐं तनक़ीद न पर इस्लाह वारो नमूनो वठिजे। हू ईअं हर को सीनियर ईअं सम्झे त मां पंहिंजे औलाद जी बि इस्लाह करियां ऐं सीनियर्स बि पंहिंजे वॾनि जो अदब कनि ऐं हुननि में बि इहो जज़्बो हुअणु घुरिजे त असां हिननि खां सिखूं ऐं जॾहिं त हीअ असां वटि मौजूदु आहिनि सुभाणे इहे न हूंदा। तंहिंजे करे हिक ॿिए खे जेकॾहिं बर्दाश्त कबो, हिक ॿिए खां सिखण ईअं बि ज़रूरी न आहे त रुॻो सीनियर सेखारनि, सीनियर सिखी सघनि था पंहिंजे शागिर्दनि खां बि ॻाल्हियूं सिखी सघनि थियूं। इहो सिखण जो जज़्बो मरण घड़ीअ ताईं काइमु रहणु घुरिजे। इहो रवैयो करे हिकु ॿिए सां रखंदासीं त पोइ असां मायूसी कुझु घटि थी, न त हींअर मायूसी जा इंतिहाई चोट चढ़ियल आहे। राशिद साहब, तव्हां जीअं ज़िक्र कयो मायूसी चोट चढ़ियल आहे, हिकु शाइर छा समाज सुधारक थी सघे थो पंहिंजी शाइरी जी सूरत अॼुकल्ह जी मौजूदा हालतुनि में? थियणु त घुरिजे न, शाइरी छो थो करे केरु, कंहिंजे लाइ थो करे, इहे सुवाल जॾहिं पाण खां पुछंदा त हुनखे समाज सुधारक थियणो ई पवंदो न। जी
ऐं जिन माण्हुनि खे शाइरी ॿुधाइणी आहे, जिन माण्हुनि लाइ शाइरी कजे थी, उनजे ॾुख सूर में त शामिल थियणो आहे न। उन्हनि जे ॾुख सूर खे जॾहिं बयानु कंदासीं तॾहिं ई उहे माण्हू असांखे ॿुधंदा ऐं हू असांजे तकलीफ़ सां प्यार कंदा। वाह वाह वाह, तमामु सुहिणी ॻाल्हि कई अथव। असां जेकॾहिं तव्हांजे तजुर्बे मां इहो अव्हां खां ॼाणणु घुरूं, पुछणु घुरूं त छा उहे कहिड़ा लवाज़मात, कहिड़ा तरीक़ा इख़्तियार कजनि जो अॼु जेको मुताले जो अंग घटिजो वञे उहो अंग कीअं वधे, असांजो नौजवान नस्ल मुताले ॾांहुं वापसि कीअं राग़िब थिए? क्लास सां हलणु घुरिजनि, तरबियत सां घुरिजे जेका नथी पइजे। अच्छा, अॼु सिंधी अदबी संगत जेका तरबियत कंदी हुई हींअर नथी थिए। उन्हनि जा क्लास ॼण त मुशाइरा थी था वञनि, तरबियत नथी थिए। ठीकु आहे। असां वटि तमामु सीनियर माण्हू वेठा आहिनि, उहे जेकॾहिं असांजी तरबियत कंदा आहिनि सिंधी अदबी संगत जे क्लासिस में हर महीने हिकिड़ो लेक्चर थियणु घुरिजे त अहिड़े नमूने सां असां इल्म विराए सघूं था ऐं उन ते दोस्तनि खे अमल कराए सघूं था। तरबियत जे थियणु घुरिजे जेका नथी पई थिए। अंधी घोड़ी कल्ह में वांगुरु हर को जिते आहे उतां सिधो लॻो पियो आहे, हुनखे ख़बर कान थी पए, ग्रामर जी ख़बर कान्हे का, सूफ़ जूं हिकनि जी चुकूं थी थियनि, का ख़बर कान थी पए। इन्हनि ते लेक्चर थियणु घुरिजनि त पोइ इहे चुकूं दुरुस्त थी वेंदियूं। वॾी महिरबानी साईं। हिकिड़ो ॿी गुज़ारिश त तव्हां अॼुकल्ह छा पंहिंजो कलमी पोरियो, ताकी तव्हां बिस्तर लालत ते आहियो, पर छा इहो कलमी पोरियो जारी आहे? तव्हां कंहिं निकोर गज़ल, क्या शाइरी, कंहिंसां असां सरजो पिया? मां जवानीअ में 200-300 सुफ़ा रोज़ पढ़ंदो हुउसि, हींअर पीरी ऐं बीमारी में 50 सुफ़ा रोज़ पढ़ंदो। वाह 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 वाह, उहे असां चार्ज खां वठी बाक़ाइदगी असां डायरी लिखंदड़ आहियां, असां कॾहिं बि कोन थो गुसायां, उहा लिखंदो रहां। माशाअल्लाह माशाअल्लाह, सुभान अल्लाह। शाइरी असां त जीअं बालक थियो आहियां त निकाह पइजी वियो, उन वक़्त में ईंदो थो अचां, शाइरी कंदो थो रहां। हा हा, वाह वाह वाह, सही वाह। तव्हांजी निकोर शाइरी हर वक़्तु मूं वटि कचहरी लॻी पई हूंदी आहे ऐं ओहिड़े नमूने सां मां वटि जेको मां रहंदो रहंदो आहियां, सिखंदो बि आहियां। वाह वाह वाह, तव्हांजी निकोर शाइरी हिकु राशिद मोराई जे नाले सां फेसबुक ते पेज अपलोड आहे। इन पेज खे केरु ऑपरेट करे पियो ऐं हिते शाइरी जेका सिरजे पई उहो केरु लिखे पियो? अव्हांजो फर्ज़न? फेसबुक ते मुंहिंजो पुटु शाह लतीफ़। माशाअल्लाह माशाअल्लाह, वॾी महिरबानी राशिद मोराई साहिबु। ऐं चाहींदुसि त जेकॾहिं यादगिरियुनि में ऐं हींअर ताज़ा निकोर का शाइरी का प्रोग्राम में असांजे लाइ तव्हां शामिल रखो त वॾी महिरबानी। तो कलाम शाइर में ज़बान शाइर जो सिलसिलो थिए, राशिद मोराई साहिब अता कयो साईं, इरशाद अता कयो। यार बीमार खे ॾींहं ईंदा पुछण ध्यानु ज़ोरीअ छिकायूं त ॿी ॻाल्हि आहे। वाह 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 वाह। यार बीमार खे ॾींहं ईंदा पुछण ध्यानु ज़ोरीअ छिकायूं त ॿी ॻाल्हि आहे। को बि ज़ख़्मी जे भरिसां न वेही सघे, घाव पंहिंजा लिकायूं त ॿी ॻाल्हि आहे। अल्लाह 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 अल्लाह। हर सिया रंग जी चीज़ वासी थिए सो त मुमकिन ई नाहे ही सम्झणु खपे। वाह वाह। हर सिया रंग जी चीज़ वासी थिए सो त मुमकिन ई नाहे सम्झणु खपे। इन जाहे के मुरली न चाहे सघी थाल वेही वॼायूं त ॿी ॻाल्हि आहे। वाह 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 साईं वाह वाह साईं वाह वाह साईं वाह। गुल हाणे पराए गुलस्तान मां हार ठाहे हसीननि खे पाता असां। कमाल आहे। हा हा। गुल हाणे पराए गुलस्तान मां हार ठाहे हसीननि खे पाता असां। रोज़ ॿिए जे चमन में नास रो बाग पंहिंजो बनायूं त ॿी ॻाल्हि आहे। वाह 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 वाह। संत जो आसरो सो त थोरी घड़ी पिया पार राखा पर भरो। वाह वाह सही। संत जो आसरो सो त थोरी घड़ी पिया पार राखा अञा पर भरो। वाह सही वाह वाह सही वाह 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 वाह। ख़ामोश थो रहां मगर राशिद कॾहिं कॾहिं दिल ते वधे गुबार त उधमनि खे छा कजे।
छा करे ये दिल जा गुबार जंहिं अंदाज़ में अवां बयान कया आहिनि यकीनी तौर ते अखियूं नम आहिनि मगर असां अव्हां खे विसारियो न आहे असां हमेशह अव्हां खे सारियो ऐं चाहियो आहे तव्हां हमेशह ख़ुशि हुजो सिहतयाबीअ जे लाइ असां हा तमामु घणा दुआगू आहियूं अलाह साईं अव्हां खे सिहतयाबी ऐं शिफ़ा कामिला अता फ़रमाए वॾी महिरबानी राशिद मुराई साहिब पेरनि ते हथ लख कुर्ब अव्हां असां सां शामिल आहिया सिंध जो नाले वारो शाइर शाहकार अज़ीम शान ग़ज़ल गो शाइर साईं राशिद मोराई साहब असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु रहियो अर्ज़ बुलबुल कयो हबकंदे गुल कई आजियां बहकंदे बहकंदे अर्ज़ बुलबुल कयो हबकंदे गुल कई आजियां बहकंदे बहकंदे इंतज़ारी बि आख़िर कजे केतिरी नेठि थकिजी पियुसि तरसंदे तरसंदे सर्द रातियूं हुयूं पूह पारा हुया कीअं बखियासीं ॿई थड़कंदे 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 हाल हीणो हुयो सिंध जो सॾु कयो राशिद साहिब साईं पंहिंजो हक़ अदा कयो हिन बंद जो त हाल हीणो हुयो सिंध जो सॾु कयो मां बि पहुतुसि अची सहकंदे सहकंदे साथ खां थिया जुदा थी विया वाइड़ा सिज वींदुनि लही भटकंदे भटकंदे हू बि आयो मगर थोरी देरि सां साह अॻु में ॾिनमि तड़पंदे तड़पंदे सानियो आहे राशिद असां लाइ ही दिलि जो बीही वञणु धड़कंदे धड़कंदे ऐं हाल हीणो हुयो सिंध जो सॾु कयो मां बि पहुतुसि अची सहकंदे सहकंदे राशिद मुराई साहिब सां इहा कचहरी यादगार कचहरी ऐं खां पोइ सोज़ ऐं साज़ जी साही अवां हिन प्रोग्राम में शामिलु रखूं था